हैदराबाद पीपल्स सपोर्ट ऑर्गेनाइजेशन ऐं ٿرديب पारां रॉयल ताज होटल में 2 रोज़ा ट्रेनिंग वर्कशॉप थी गुज़रियो, जंहिंमें पीपल्स सपोर्ट ऑर्गेनाइजेशन जी चेयरपर्सन तहज़ीब عيساڻي سومرو सां गॾु खज़ांची शोएब जवरिया ऐं 50 साथियुनि उहिदेदारनि शिरकत कई। ٿرديب طرفان عبدالطيف آريسر غلام मुस्तफ़ा मला कैसर परवीन शिरकत कई, जंहिंमें क़ासिमाबाद UC3 जे बहितरी UCDP प्लान ठाहियो वियो। उनमें मुकमल तौरु इलाइक़े जी बहितरी लाइ इंफ्रास्ट्रक्चर, तइलीम, बिल्डिंग, नेकाल, रोड, रस्ता, लोकल ट्रांसपोर्ट ते रोशनी विधी वई। उन मौक़े ते पीपल्स सपोर्ट प्रोग्राम जे सरबराह तहज़ीब عيساڻي سومرو मीडिया सां पंहिंजा ख़्याल वंडींदे चयो त इलाइक़े जी बहितरी लाइ कमु करणु असांजी अवली तरजीह आहे। ٿرديب जे अब्दुल्लतीफ़ आयसर चयो त अहिड़ा प्रोग्रामनि प्रोजेक्ट सां मुआशरे में बहितरी मुमकिन आहे। जवैया सूमरो चयो त हिन प्रोजेक्ट सां पूरी हैदराबाद फ़ाइदो थींदो। हिन प्रोजेक्ट में मुख़्तलिफ़ मसइलनि ते रोशनी विझी अज़हर कयो पियो वञे ऐं हुन हल पिणु कढिया विया, जेके हुकूमत जे नुमाइंदनि सां मिली करे इहे मसइला हल थींदा। अहिड़ा क़दम हिन वक़्तु ऐं ईंदड़ वक़्तु कुशल तरफ़ साबित थींदो। अक्सर आज़िबो चयो त हर फ़र्द पंहिंजी ज़िमेवारियुनि सां समाज जी बहितरी लाइ अॻिते अचनि त जीअं मुआशरो तरक़ी करे सघे। हिन सेमिनार में डिनर जो ख़ासि बंदोबस्तु हो।